अस्सलाम वालेकुम नाज़रीन सिंधियाना न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ग़ुलाम हुसैन ख़ासि के लिए अवां ताईं हैदराबाद मां ख़बर पहुचाए रहिया आहियूं। वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे जदीद सेक्रेटरीट कम्प्लेक्स जो इफ़्तिताह कयो। इन मौक़े ते वज़ीर बल्दियात सैयद नासिर हुसैन शाह, वज़ीर मनसूबाबंदी ऐं तरक़ी जाम ख़ान शोरो, मेयर हैदराबाद काशिफ शोरो पिणु साणुसि गॾु मौजूदु हुआ। जॾहिं त चेयरमैन मोहम्मद वसीम ऐं महिमाननि जो इस्तक़बाल कयो। वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह चयो त कमीशन सूबे में मेरिट जी बालादस्ती क़ाइमु करण में अहम किरदारु अदा कयो आहे ऐं शफ़ाफ़ डिजिटल इम्तिहानी निज़ाम हुकूमत जी अवलीन तरजीह आहे। हिन ज़ोर ॾिनो त कंप्यूटर बेस्ड टेस्टिंग शफ़ाफ़ियत ॾांहुं वॾो क़दम आहे ऐं क़ाबिल नौजवान ई सिंध जो रोशन मुस्तक़बिल आहिनि। वज़ीर आला सिंध चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी हुकूमत अवामी भलाई जे हर क़दम ते अॻभराई करे रही आहे। इन मौक़े ते चेयरमैन सिंध पब्लिक सर्विस कमीशन ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो त 2,493 अरब रुपयनि जी लाॻत सां 1 एकड़ अराज़ीअ ते जदीद कॉम्प्लेक्स तयारु कयो वियो आहे, जंहिं में 300 खां वधीक उमेदवारनि लाइ डिजिटल लाइब्रेरी, सीबीटी लैब, ऑडिटोरियम, कैफेटेरिया, जिम्नाज़ियम, मस्जिद जूं सहूलियतूं मौजूदु आहिनि। इन चयो त नएं कॉम्प्लेक्स सां ॿियनि हंधनि ते इन्हिसार घटि थींदो ऐं इदारो वधीक ख़ुदमुख्तियार ऐं मज़बूत थींदो। ब्रीफिंग मूजिबि जुलाई 2022 खां डिसंबर 2025 ताईं कमीशन वसीले 36 खातनि में 21,504 भर्तियुनि जूं सिफ़ारिशूं कयूं, जिन में तालीम में 8,666, सिहत ऐं समाजी भलाईअ में 7,357, बल्दियात ऐं तामीराती शोबे में 1,696, क़ानून ऐं गवर्नेंस में 1,965, ज़राअत ऐं माहौलियात में 1,137 ऐं ख़ज़ाने व मुआशी मामलनि में 149 शामिल आहिनि। नौजवान सक़ाफ़त ऐं इत्तलात में 72, जॾहिं त मुक़ाबले ऐं ख़ासि कैडरनि में 462 सिफ़ारिशूं मंज़ूर कयूं वयूं। नएं क़ाइमु कयल सीबीटी लैबोरेटरी वसीले 2,000 खां वधीक उमेदवारनि जा इम्तिहान वरिता विया आहिनि, जॾहिं त वन लिंक ऑनलाइन चालान सिस्टम ऐं लाइब्रेरी ऐं डिजिटल फैसिलिटेशन सिस्टम सां रसाई ऐं कारकर्दगी में नुमायां बहितर आई आहे। रिक्रूटमेंट मैनेजमेंट रेगुलेशन्स 2023 जे निफ़ाज़ सां तरीक़ेकार में शफ़ाफ़ियत ऐं मेरिट जो तहफ़ुज़ मज़बूत थियो आहे। लाॻापियल क़ानून तहत BS 20 ऐं 18 जे 16 ऑफ़िसरनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई पिणु कई वई। हिन ॿुधायो त कमीशन अलाउंस 20% खां वधाए 100% कयो वियो। हेल्थ इंश्योरेंस कार्ड जारी कया विया। 100 खां वधीक मुलाज़िमनि खे तरक़ियूं मिलियूं। BPS 1 खां 4 अमले खे अपग्रेडेशन ॾिनी वई। ऑफ़िसुनि ऐं रिहाइशगाहनि जी मरमत सां इदारे जी कारकर्दगी वधी आहे। सीजीए इम्तिहाननि बाबति ॿुधायो त 2020, 2021 ऐं 2023 जा इम्तिहान कामयाबीअ सां मुनक़िद थिया। 2023 जा हतमी नतीजा फ़ेबरवरी 2026 में जारी थिया, जॾहिं त 2025 जो स्क्रीनिंग टेस्ट 28 मार्च 2026 ते थींदो। कमीशन में आला अदलिया जे हिदायतुनि मुताबिक़ इम्तिहानी शेड्यूल हमांग कयो आहे। वज़ीर आला कमीशन जी कारकर्दगी खे सराहींदे चयो त मेरिट, शफ़ाफ़ियत ऐं डिजिटल तब्दीली गवर्नेंस खे मज़बूत बणाइनि थियूं। इन डिजिटल लाइब्रेरी जो मुआइनो कयो ऐं महिमाननि जे किताब में पंहिंजा तासुरात पिणु कलमबंद कया। ग़ुलाम हुसैन ख़ासि के लिए सिंधियाना न्यूज़ हैदराबाद। वधीक ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो सिंधियाना न्यूज़ नेटवर्क।